समारोह में बोर्ड मुतासिरीन के घरनि की तामीर में देर, हैंड्स NGO पारां किस्तुनि में तकलीफ़ूं, गरीब आवाम परेशान। तहलका समारोह UC अराड़ो और बरपासी के इलाइक़नि में बोर्ड मुतासिरीन अज भी खुलियल आसमान हेठ जिंदगी गुज़ारे रहिया आहिनि। जॾहिं 2022 वारी बोर्ड खां पोइ सरकार तरफ़ां मुतासिर थियल घरनि जी तामीर लाइ 3 किस्तुनि में रक़म ॾियण जो ऐलान कयो वियो हो। उन मंसूबे जो ठीको समाजी तंज़ीम हैंड्स खे ॾिनो वियो, पर मक़ामी आबादी मूजिब हैंड्स पारां किस्तुनि जे अजरा में ॼाणी करे देर ऐं तकलीफ़ूं पैदा कयूं पियूं वञनि। मुतासिरीन जो चवणु आहे त हैंड्स जी इंतज़ामिया ग़रीब ऐं मिस्किन माण्हुनि सां नारवा सलूक करे रही आहे। उन्हनि खे किस्तुनि जी अदायगी लाइ बार बार चकर कराया वञनि था ऐं केतिरनि खे अञा ताईं हिकु किस्त बि नाहे मिली सघी। मक़ामी माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त पाक फ़ौज जी निगरानी थियल सर्वे खां पोइ मुतासिर थियल घरनि जी फ़हरिस्त तयारु थी, पर तामीराती कमु रुकिजी वियो आहे, जंहिंसां माण्हुनि जो ध्यानु ॿीहर बरसातुनि जे ख़तरे ॾांहुं वियो आहे। तालका समारोह जी 8 यूनियन काउंसिल मां रुगो आराड़ो ऐं बुरगड़ी में 22,000 खां वधीक घर मुकमल तौर ते तबाह थिया हुआ, पर उन्हनि जी ॿीहर तामीर जो अमल हैंड्स जी नाअहली सबबि रोलड़े जो शिकार आहे। गरीब मुतासिरीन पारां AC समारोह खे अपील कई वई आहे त उहो हैंड्स तंज़ीम ख़िलाफ़ सख़्त क़दम खणे, सरकारी अदा ठाहिण लाइ किस्तुनि जी अदायगी खे शफ़ाफ़ ऐं तकिड़ो बणाए। आवाम जो मुतालबो आहे त माली मदद मुकमल ऐं बिना रुकावट ॾिनी वञे त जीअं मुतासिर माण्हू पंहिंजे सर छुपाइण लाइ छत ठाहे सघनि। रिपोर्ट करे रही डॉक्टर M लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।